योम आशूरा के मौके ते अज 12 मुहर्रम ते बुछेरी के मरकज़ी इमाम बारगाह में जुलूस बर्पा किया वियो आहे। इन जुलूस में जेके आहिनि आसपास के ॻोठनि जा नंढा वॾा जुलूस शामिल थिया आहिनि ऐं हिन वक़्तु जुलूस पंहिंजे रूट सां रवाना आहे। अचो त हिते जेका मौजूदा पुलिस ऑफिसर उन्हनि खां पुछूं त सिक्योरिटी जा इंतज़ाम कीअं आहिनि, ॿिया जेके मोमिन आहिनि उन्हनि खां पुछूं त सफ़ाई ऐं ॿिया इंतज़ाम कीअं आहिनि। सिक्योरिटी रस्ता बिल्कुल सील थियल आहिनि ऐं उन सां कंसर्न जेकी घिटियूं आहिनि उहे बिल्कुल सील थियल आहिनि, गाॾियूं लॻल आहिनि, बिल्कुल सील थियल आहिनि। ओके आहे। पुलिस जी नफ़री 200 पुलिस जा जवान आहिनि, 5 SHO साहिबान आहिनि ऐं SHO वूमेन भी असां सां गॾु आहे। सिक्योरिटी बिल्कुल सख़्त आहे। ओके आहे। जुलूस केसि ताईं वेंदो? जुलूस जिथां पंहिंजे मरकज़ी इमाम बारगाह खां शुरू थियो वापसि वरी उते एंड थी वेंदो। तमामु बहितरीनु ॾिनी वई आहे ऐं जेके जलूस अचे पियो हुनजे बैक साइड खां बि पुलिस आहे, फ्रंट में बि गलियूं वग़ैरह असांखे सील करे सिक्योरिटी खां असां तमामु बहितरीनु नमूने सां मुतमिन आहियूं। कम बहितर थियो आहे। वरी शाबस हुजे जेको आहे सो टाउन वारनि खे जे वाक़ई महिनत करे पंहिंजे स्टाफ समेत सुठो सफ़ाई जो इंतज़ाम रखायो आहे। इंतज़ाम तमामु बहितर आहिनि। सिक्योरिटी जेका आहे सा बि सख़्तु कई वई आहे। काफ़ी जेके गुज़रगाह जिथां जिथां आहिनि उन्हनि खे बंदि करे ऐं जुलूस जो गुज़रगाह उनखे क्लियर कयो वियो आहे। तोसां गॾु वारिस तो सिंध TV न्यूज़।